अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। लास्ट वीडियो में असां गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद जे एडमिशन 2023 जे बारे में तव्हांखे ॿुधायोसीं त एडमिशन्स अनाउंस थी चुकी आहे ऐं उन जा जेके ऑनलाइन फॉर्म फिल थियणा हुया उहे 14 सितंबर 2022 खां स्टार्ट थियणा हुया। त अॼु खां फॉर्म स्टार्ट थी चुका आहिनि। हिन वीडियो में असां ॾिसंदासीं त गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद जी ऑनलाइन एडमिशन जे लाइ फॉर्म कीअं फिल कजे। सभिनी खां पहिरियों तव्हांखे URL सर्च करणो पवंदो admissions.gcu.edu.pk। असां उन URL सर्च करण खां पोइ पोर्टल ते हलिया वेंदासीं, उन ते रजिस्टर करे ऐं फॉर्म फिल कंदासीं। ॾिसो असां जीअं ई URL लिखी सर्च कयोसीं admissions.gcu.edu.pk त असां एडमिशन वारे पोर्टल ते अची वियासीं। हिते तव्हांखे ही ॾिसे थो लॉगिन टू एडमिशन पोर्टल। इन ते सभिनी खां पहिरियों तव्हांखे क्रिएट एन अकाउंट करणो आहे। जीअं क्रिएट अकाउंट कंदासीं त असांखे कुझु इंफॉर्मेशन घुरंदो, जंहिंमें एप्लीकेशन फुल नेम, फादर नेम, CNIC, मोबाइल नंबर ऐं पासवर्ड आहे। इहो असां जीअं ई लिखंदासीं त असांजी जेको आहे रजिस्ट्रेशन थी वेंदी ऐं पोइ लॉगिन करे ऑनलाइन फॉर्म फिल कंदासीं। ॾिसो मथे असां फॉर्म में असां पंहिंजी सॼी इंफॉर्मेशन ॾेई आया आहियूं, जंहिंमें नेम, फादर नेम, NIC, मोबाइल नंबर ऐं पासवर्ड हुया। हाणे असां पासवर्ड लिखी करे हिते असां रजिस्टर ते क्लिक कंदासीं। जीअं ई रजिस्टर ते क्लिक कयोसीं त असांजो जेको आहे अकाउंट क्रिएट थी वियो आहे। हाणे हिते यूज़र नेम, CNIC जेको असांजो हुयो उहो हणी ऐं पासवर्ड हणी असां लॉगिन करे फॉर्म फिल कंदासीं। हाणे हिते असां पासवर्ड ऐं मथां NIC पंहिंजो लिखियोसीं। हाणे लॉगिन ते क्लिक था कयूं। लॉगिन करण खां पोइ कुझु इंटरफेस हिन तरीक़े जो शो थो थिए। इन में तव्हांखे ही स्टेप्स फॉलो करणा आहिनि। तव्हांखे जनरेट चालान करणो आहे, पोइ अपलोड चालान करणो आहे, उन खां पोइ एडमिशन फॉर्म आहे, अपलोड पिक आहे। त तव्हां ही स्टेप्स फॉलो कंदो। तव्हां सभिनी खां पहिरियों तव्हां जनरेट चालान करे पोइ अपलोड चालान कंदो, पोइ अपलोड फोटो कंदो, पोइ एडमिशन फॉर्म फिल कंदो। ऐं जीअं तव्हां फॉर्म फिल कंदो लास्ट डेट खां पोइ तव्हांजो स्टेप्स जनरेट थियण शुरू थी वेंदियूं ऐं पोइ तव्हां एंट्री टेस्ट में अपीयर थींदव ऐं उन खां पोइ फर्दर एकेडमिक प्रोसेस शुरू थींदो। जनरेट चालान ते जीअं ई तव्हां क्लिक कंदव तव्हां वटि हिन तरीक़े जो चालान ईंदो। इहो तव्हां प्रिंट कराए ऐं इनखे पे करे कंहिं बि HBL ब्रांच में पोइ हिते अची तव्हां अपलोड कंदव। अपलोड चालान में इन में तव्हां इंटर ब्रांच नेम ॾींदव, चालान डेट ॾींदव ऐं तव्हां पिक कढी चालान जी हिते कंदव ऐं सबमिट कंदव। जीअं तव्हां सबमिट कंदव तव्हांखे चालान जी प्रीव्यू ॾींदो ऐं सबमिट करण खां पोइ अॻिते तव्हांजो एडमिशन फॉर्म फिल थींदो, जंहिंमें तव्हांखां पर्सनल तव्हांजी एजुकेशनल डेटा वग़ैरह घुरंदा ऐं उन खां पोइ तव्हांजो फॉर्म फिल थी वेंदो। पोइ जॾहिं एडमिशन क्लोज थींदी तव्हांजा स्लिप ईंदी ऐं पोइ तव्हां एंट्री टेस्ट में अपीयर थींदा। उमीद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद जो ऑनलाइन फॉर्म कीअं फिल कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।